सलामकुम अदा। वालेकुम सलाम। अदा ही जेको जेको हींअर ॾिनो आहे त जमालो जेको आहे उहो ट्रेन ते जेको कढूं आहे त चवनि था जमालो शीदी हो बाबा, जमालो को शीदी विधी कोन्हो। जमालो बेसिकली जमाल खान उर्फ जमालो डांडारी जो जत्तो ऐं अक्सर जेके से मल मुक़ाबला थींदा हुआ उत्तर सिंध में रोड़ी ऐं सखर साइड ते, उते लाड़ जा असांजा पहलवान थोड़ा कमज़ोर हूंदा हुआ ऐं उहो ओपर सिंध वारा पहलवान उनखे मल मारे छॾींदा हुआ। उन खां पोइ हिकिड़े चकर जॾहिं मुक़ाबलो हलियो पिए त 3-4 असांजा लाड़ जा जेके मल पहलवान हुआ उहो मुक़ाबलो हारे विया। उन खां पोइ डांडारी जो हिकिड़ो जत्तो जमाल खान उर्फ जमालो गैरत में अची उन मल मुक़ाबले में घिड़ी पियो ऐं उन्हनि 3 माण्हुनि खे उन मल किराए विधी। उन खां पोइ उते जा जेके राकू हुआ लाड़ जा जेके हितां विया उन्हनि ढोल वॼाए उनखे माना आजियाणो ॾिनो ऐं उन ते गानो हिकिड़ो ठाहियो, जेको खटी आयो ख़ैर सां कहिड़ो हो जमालो मुंहिंजो जमालो जतन मां। हाणे जमालो सीधी चवंदा पोइ जतन मां कीअं थियो। ऐं ॿी ॻाल्हि वॾी में वॾी ॻाल्हि हिन गाने जो मक़सदु चवंदा मुंहिंजो लड़ी आयो लाड़ मां। अगरि जमालो सीधी सखर वारी जेल में हो त उत्तर साइड जो लाड़ मां त लड़ी कोन आयो। इहो जेको जमालो सीधी वारी राम कहाणी सरासर कूड़ी आहे, कुझु बि कोन्हे को। इहा हिकिड़ी महज़ राम कहाणी करे हिकिड़ी ठाहे पेश कई वई आहे। बेसिकली जमालो जट्टो डांडारी जो जट बलोच हो। जीअं आसिफ ज़रदारी वारा बि जट कबीले मां आहिनि, ज़रदारी बि जट कबीले मां आहे ऐं इहे माना बेसिकली रिंड जूं शाखूं आहिनि। जमालो जट्टो डांडारी जो तव्हां गानो सॼो ॿुधो, उन में कहिड़ा मिसरा आहिनि। गानो छा थो चए, जंहिंजा पेर 5 शेर आला, जेको लड़ी आयो लाड़ मां मुंहिंजो जमालो जटन सां। हाणे सीधी जट त कोन थींदा, सही ॻाल्हि या सीधी जटन आहे। बिल्कुलु बिल्कुलु या त पोइ उन्हनि खे चओ जिन्हनि इहा जेका रेल वारी राम कहाणी ठाही आहे त बाबा अंग्रेज़नि ट्रेन सखर वारी पुल ठाही उतां रेल गुज़ारूं। हीअं सरासर कूड़ आहे। इहो मल मुक़ाबलो हिकिड़ो थियो डॉक्टर नबी बख्श जो किताब आहिनि, तव्हां खोले हुन में वञी पढ़ो त हे जट जेके दांधारी वारा नी उन्हनि मां हो जमाल खान उर्फ जमालो जट। अगर को हिन ते मूंसां बहस करणु चाहे थो त मालिक कुझु नालो आहे मुंहिंजो, ऐं वेठो आहियां तो फिश मार्केट जो प्रेसिडेंट आहियां, अची मूंसां हुते बहस कर। ठीकु आहे, महिरबानी।